अस्सलाम नाज़रीन, अॼु तव्हांखे ख़बर ॿुधाईंदासीं त ॿेले खाते जे तरफ़ां कोट धिंगाणो हट ते हिकु मीटिंग थी, जंहिं मंझि चीफ कंज़र्वेटिव काज़ी साहब ऐं शेख साहब सॼी सिंध जा तक़रीबन DFO अॼु सुबुह 11 बजे खां वठी मंझंदि 5 बजे ताईं मौजूदु हुआ कोट धिंगाणे ॿेले में, जंहिंमें कंहिं वॾी मीटिंग हुई, जंहिंमें ड्रोन कैमरा जे ज़रिए पूरे ॿेले जे मुख़्तलिफ़ ॿेलनि जो जेको आहे विज़िट कयो वियो ऐं उन खां अलावा कंहिं बि माण्हू खे मिलणु न ॾिनो, न सहाफ़ियुनि खे का ब्रीफिंग ॾिनी वई। उते जे इलाइक़े जे माण्हुनि जॾहिं ॿाहिरि निकिरण महिल काज़ी साहब सां ॻाल्हायो, चीफ कंज़र्वेटिव सां, उनखे उहो मुकमल तफ़सीलात ॾिनी त अदड़ी ॿेले मां, कोट धिंगाणे मां, लाखाड़ ॿेले मां रोज़ काठियूं निकिरनि थियूं गॾा गाॾियुनि जे ज़रिए, साइकिल मोटरनि जे ज़रिए ऐं ट्रालियुनि जे ज़रिए, जंहिंमें DFO RFO ऐं नंढा मुलाज़िम मुलज़िम, जंहिं ते माण्हुनि जे चवण जे मुताबिक़ इलाइक़े वासियुनि जो जिन काज़ी साहब सां ॻाल्हायो त उहे मुलाज़िम हू बदिली करे छॾिया, हाणे नओं मुलाज़िम अची विया आहिनि, असांजी मीटिंग थी आहे, हाणे अहिड़े क़िस्म जी का बि शिकायत न ईंदी। जॾहिं त को बि ॿेलो विज़िट न कयो, सिर्फ़ु ड्रोन कैमरा ते सॼियूं हलाए पियूं वञनि। जेका हुननि ब्रीफिंग वरिती, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काज़ी अहमद ज़िले नवाबशाह जे अंदरि टोटल 11 ॿेला आहिनि। मड ॿेलो आहे, नासिरी ॿेलो आहे, कोट धिंगाणो आहे, लाखाट आहे, अदड़ी आहे, नासिरी आहे ऐं तव्हांजो कंधा, नंढा कुंदा, वॾा ठठ जागीर आहे ऐं ॿिया कुझु ॿेला आहिनि जिन ते बासरनि जा कब्ज़ा आहिनि। लाखाड़ ॿेलो आहे जंहिं ते का बि कार्रवाई अञा न थी सघी आहे। ॿुधण में आयो आहे त हीअ ऑफिसर जेको आहे सो ॾेती लेती जे चकर में, माण्हुनि जो चवण जे मुताबिक़ त ॾेती लेती जे चकर में हुया ऐं हिन ते वॾो प्रेशर आहे त जीअं जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि ते सिर्फ़ु कार्रवाई कई वञे ऐं जेके हुननि जी पार्टी जा हमदर्द माण्हू आहिनि जेके ॿेलनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जंहिंमें ॿुधण में अचे पियो जेके माण्हू शिकायतूं पिया कनि, उन में वॾी धुर जा माण्हू मुलज़िम, MPA MNA UC सेक्रेटरी जहिड़ा माण्हू मुलज़िम, उन्हनि खे मुकमल छूट ऐं रिआयत ॾिनी वेंदी। वधीक जेको आहे ॿेले खाते वारनि सां मुख़्तलिफ़ ज़रियनि सां WhatsApp ते उन्हनि जे नंबरनि ते ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, पर को बि ख़ातिर ख़्वाह नतीजो न मिलियो ऐं को बि राब्तो करण लाइ तयारु कोन्हे को। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त इहे जेके माण्हू आया हुआ उन्हनि जो डील करण जे लाइ आहे त ॿेले खाते जी ज़मीन कहिड़नि बासरनि ते कार्रवाई करणी आहिनि ऐं कहिड़े बासरनि खे रिआयत ॾियणी आहे। उन मुताबिक़ पूरी सिंध जा जेके DFO हुआ अॼु कोट धिंगाणो हट ते मौजूदु हुआ, जेके 5 खां 8 कलाकनि जी मीटिंग हुई, जंहिंमें चीफ कंज़र्वेटिव हुयो ऐं शेख साहब बि हुयो, ॿिया DFO बि हुया। वधीक जेकॾहिं का ॼाण मिली त इंशाल्लाह ज़रूरु तव्हां सां शेयर कबी। फ़िलहालु वक़्तु लाइ एतिरो ई काफ़ी आहे।